सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोर खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोर जा लॻ रसूलाबाद ॻोठ मोथपार जा रहवासियुनि चन्ना बिरादरी जे माण्हुनि जो पंहिंजे ई बिरादरी जे बासरनि पारां ज़मीन ते कब्ज़े जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब ते एहतिजाजी मुज़ाहिरो। रिपोर्ट मूजिबि हिंगोर जा लॻ रसूलाबाद ॻोठ मोथपार जा रहवासियुनि चन्ना बिरादरी जे माण्हुनि अब्दुल गफ़ार चन्नो, मोहम्मद लुकमान चन्नो, मुमताज़ चन्नो, मोहम्मद अली चन्नो ऐं ॿियनि जो पंहिंजे ई बिरादरी जे बासर माण्हुनि मास्तर इक़बाल चन्नो, अब्दुल रज़ाक चन्नो, हुबदार चन्नो, महरम चन्नो ऐं ॿियनि पारां 17 एकड़ सरसब्ज़ ज़मीन ते कब्ज़े ऐं बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बासरनि ज़बरदस्ती असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। जे ज़मीन जा खाता बि असांजे नाले ते आहिनि। हिंगोर जा पुलिस बि बासर सां बिट बणियल आहे। कुझु ॾींहं अॻु पुलिस जी मौजूदगी में बासरनि 15 माण्हुनि जो जथो साण करे असां मथां हमिलो करे असांजे हिकु ॼणे लुकमान चन्नो खे ज़ख़्मी करे विया हुआ ऐं हाणे असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि SSP खैरपुर DIG सखर वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कंदे घुर कई त ज़मीन तां बासरनि जो कब्ज़ो जल्द ख़तमु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। नालो मुंहिंजो मोहम्मद लुकमान आहे। मास्टर अब्दुल रज़ाक ऐं मास्टर इक़बाल कब्ज़ो कयो आहे ज़मीन ते ऐं पुलिस हुननि सां गॾु आहे। असांखे पुलिस मारायो आहे ऐं पुलिस हुननि सां गॾु आहे। असां डॉक्यूमेंट DSP वटि बि पेश कया आहिनि, SHO हिंगोर जा वटि बि पेश कया आहिनि ऐं पुलिस असांखे हुननि मारायो आहे। असांजो चवणु आहे त असांजो हक़ु इंसाफ़ कयो वञे और SHO असांखे असांजी ॻाल्हि नथो ॿुधे। मूंखे ज़ख़्मी कयो अथनि, मूंखे पुलिस जे हवाले करे पाण भॼी विया आहिनि, मूंसां ज़ुल्म कयो अथनि। जेको असांजो हिन ज़मीन जो ADC 1 कमिश्नर वटि हले थो पियो छा नालो मुतालबो आहे सर असांजी ज़मीन तो कब्ज़ो हटायो वञे।